माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो दिसंबर 2020 सिलसिलो शायरी शऊर पेश खिदमत है गज़ल शायर एजाज मंगी। ज़मीनुन खे छॾे जेके ख़िलाउन में पुगियूं आहिनि। ज़मीनुन खे छॾे जेके ख़िलाउन में पुगियूं आहिनि। ॿुधाए छॾ जहाननि खे असां जूं कुदरतूं आहिनि। हज़ारे रूप तुंहिंजा सभु समाए जेके रखंदियूं आहिनि। हज़ारे रूप तुंहिंजा सभु समाए जेके रखंदियूं आहिनि। खुदाया ही असांजे ज़हन जूं ई वुसअतूं आहिनि। उन्हनि लाइ इश्क जो महवर हुई लैला अरब जी का। उन्हनि लाइ इश्क जो महवर हुई लैला अरब जी का। भिटाई जेके ख़ल्क़ियूं आहिनि उहे सभु सूरमियूं आहिनि। सॼी महफ़िल में मदहोशी अखियूं ओतिन खुमारनि खे। सॼी महफ़िल में मदहोशी अखियूं ओतिन खुमारनि खे। अव्हां जूं नज़रूं छलकण सां शराबनि में मिलियूं आहिनि। सॼी काइनात वोड़बी सदाईं सफ़र में रहबो। सॼी काइनात वोड़बी सदाईं सफ़र में रहबो। असांजे हथ लकीरुनि में रुगो रोलाकियूं आहिनि। ज़मीनुनि खे छॾे जेके ख़िलाउन में पुगियूं आहिनि। ॿुधाए छॾ जहाननि खे असां जूं कुदरतूं आहिनि।